साचो सतराम सच सतराम समझायो। इंसान में थोड़ी घटताई ऋषि करे इंसानियत या मानवता का मायूस न थियो। छाकाणि त इंसान में समुद्र अनेक हीरे जवाहरात रूपी खूबियों ऐं चङायूं भरियल हूंदियूं आहिनि। सिर्फ़ थोड़ी कोशिश करे उन्हनि खे कढी करे पाण खे मालदार ऐं धनवान बणायो। सोनी सचे साईं दा इहा ई अरदास त अहिड़ी सुमत ॾे जो कॾहिं बि इंसानियत खे हथा न विञायूं। साचो सतराम साचो सतराम साचो